वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जा तुर्क, ताजिकिस्तान, अज़रबैजान, ईरान जे सरबराहन सां फ़ोन ते राब्ता ईद अल-अज़हा जे मौक़े ते हिक ॿिए खे वाधायूं। आलमी अमन, इस्तेहकाम ऐं ख़ुशहाली खे हथी ॾियण ते ख़्यालनि जी ॾेवर। मुख़्तलिफ़ शोबनि में ॿितरफ़े सहकार खे वधीक मज़बूत बणाइण जो अज़्म। चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जे लाइ गॾिजी कमु करण ते इत्तिफ़ाक़। शहबाज शरीफ ऐं रजब तय्यब एर्दोग़ान पारां फ़लस्तीन जी मौजूदा सूरत हाल ते ॻणितियुनि इज़हार। आलमी बिरादरी खां फ़लस्तीन में जारी ज़ुल्म बंदि कराइण जो मुतालबो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी चीन जे सफ़ीर जियोंग ज़ीडोंग सां मुलाक़ात। पाक चीन नातनि खे हथी वठण तोड़े चीनी शहरनि जी सिक्योरिटी क़दमनि ते ख़्यालनि जी ॾेवर। मुलाक़ात में वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जे चीन जे दौरे जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल। घरू वज़ीर सीपेक ऐं ॿियनि मनसूबनि ते कमु कंदड़ चीनी इंजीनियर्स ऐं अमले जी सिक्योरिटी प्लान ते बि ब्रीफिंग ॾिनी। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त वज़ीर-ए-आज़म जे चीन जे ताज़े दौरे दौरान दोस्ती जो रिश्तो वधीक मज़बूत थियो। चीनी सदर, वज़ीर-ए-आज़म ऐं आला क़यादत हमेशह पाकिस्तान जो भरपूर साथ ॾिनो आहे। पाक चीन लाज़वाल दोस्तीअ में को ॾार विझी नथो सघे। अहिड़ी कंहिं साज़िश खे हरगिज़ कामयाब थियण न ॾींदासीं। सऊदी अरब गॾियल अरब इमारतुनि समेत नार जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में ऐं तुर्किया में अॼु ईद उल अज़हा मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। मस्जिद अल हराम ऐं मस्जिद नबवी में ईद नमाज़ जा वॾा इज्तिमा। सऊदी अरब जे 12,000 खां वधीक मस्जिदुनि में ईद नमाज़ जा इज्तिमा थिया। लखें मुस्लमाननि जी शिरकत। ईरान, इराक ऐं जापान में ईद मल्हाई पई वञे। इस्तांबुल जी मस्जिद आया सोफिया में ईद नमाज़ जो इज्तिमा थियो। मुस्लमान ईद जी नमाज़ अदा करण खां पोइ सुन्नत इब्राहिम जे अमल में मसरूफ़। कराचीअ में बोहरी बिरादरी अॼु ईद उल अज़हा मल्हाए रही आहे। ईद उल अज़हा में बाक़ी हिकु ॾींहुं बचियो। सिंध समेत सॼे मुल्क में सुन्नत इब्राहिमी तहत क़ुर्बानी जूं तयारियूं आख़िरी मरहले में दाख़िल। माल पिड़ियुनि ते अवाम जी पीह। माल पिड़ियुनि में क़ुर्बानी जे जानवरनि जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं करण लॻियूं। क़ुर्बानी जा जानवर ख़रीदण जे लाइ ईंदड़ शहरी तोड़े वापारी महांगाई सबबि परेशान। सिंध जे घरू खाते ईद उल अज़हा जे मौक़े ते सिक्योरिटी प्लान जोड़े छॾियो। घरू वज़ीर ज़ियाउल हसन नजार चयो आहे त ईद जे मौक़े ते ज़ाब्ते अख़लाक़ ते सख़्तीअ सां अमल दरामद करायो वञे ऐं सिक्योरिटी क़दमनि जे लाइ समूरनि स्टेक होल्डर्स खे ऑन बोर्ड वरितो वञे। क़ुर्बानी जे जानवरनि जी बाक़ियात गॾु करण ऐं मुंतक़िली बाबति इजाज़तनामनि जे अमल खे यक़ीनी बणायो वञे। समूरनि मस्जिदुनि, इमाम बारगाहुनि, ईदगाहुनि ऐं ईद नमाज़ जे ॿियनि खुलियल हंधनि ते सिक्योरिटी खे ग़ैर मामूली बणायो वञे। कराची शहर में बदअमनीअ जो आम तासुर ॾिनो वेंदो आहे। एॾी ख़राब सूरत हाल न आहे जेतिरी ॼाणाई वञे थी। बदअमनी ते ज़ाब्तो आणण लाइ शहरनि खे बि किरदारु अदा करणो पवंदो। जेसीं ताईं अवाम साथ न ॾींदो सूरत हाल बहितर न थी सघंदी। IG सिंध पुलिस ग़ुलाम नबी महमूद जूं कराची में सदर वारे इलाइक़े में दौरे दौरान ॻाल्हियूं। संदसि चवण त इनफ़रादी केसनि जे मामूल जे ॾोहनि सां भेट नथी करे सघिजे। ॾोहनि में घणे भाङे घटिताई थी आहे। सिंध पुलिस जो डिटेक्शन रेट 65% आहे। पूरी दुनिया में एतिरो किथे बि न आहे। मनुशियात में मुलविस कंहिं बि अमलदार खे पोस्टिंग न ॾिनी वेंदी। बहितर कारकर्दगी ॾेखारींदड़ पुलिस ऑफिसरनि खे अवार्ड ॾिना वेंदा। हैदराबाद जो सीनियर सहाफ़ी इसाक मंगरियो 65 वरनि जे ॼमार में लाॾाणो करे वियो। इसाक मंगरियो कराची जे डाव अस्पताल में गुर्दनि जे बीमारी सबबि दाख़िल हुयो। संदसि तदफ़ीन सागड़ वेझो ॻोठ गुलहसन सरेवाल में कई वेंदी। सहाफ़ी इसाक मंगरियो हैदराबाद प्रेस क्लब जो सदर बि रही चुको हो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां सहाफ़ी इसाक मंगरे जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। सिंध जे वॾे वज़ीर जो चवणु आहे त इसाक मंगरे खे तहक़ीक़ाती रिपोर्टिंग में तमामु घणी महारत हासिल हुई। माहौलियात जे मामलनि ते संदसि रिपोर्ट्स ॾाढियूं अहम हुयूं। इसाक मंगरे जो नालो ऐं कमु सिंध जे सहाफ़त में हमेशह ज़िंदा रहंदो। सिंध हुकूमत संदसि इलाज जो बंदोबस्तु कयो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण इलाज जे सिलसिले में इसाक मंगरे जे ख़ानदान सां राब्ते में हो। ICC T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान ऐं आयरलैंड विच में मुक़ाबिलो जारी। क़ौमी टीम पारां टॉस खटे फील्डिंग करण जो फ़ैसिलो कयो वियो। पाकिस्तान इवेंट में ॿाहिरि थी चुको आहे।